लगो पियो सिर जो आनंद दिना ये कटाए फिटी तू काथे घर वेठे मिलियो आ कदुर कर फरमा तो अल्लज़ी नस्तजाबू लिल्लाहि वर रसूल मिन बाद मा असाबहुमुल करह लिल्लज़ीना आसनू मिनहुम वत्तकू अज्रुन अज़ीम। ये तो मुझे भरोसा है कितने वे बुद्ध कुरान हिर तक फरमा तो उहे शख्स अल्लाह है अल्लाह जे रसूल जो चयो मञो केड़े टाइम ते कुरान तो चे त भुख न दुख वाले टाइम ते सुभान अल्लाह भुखन वाले टाइम नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर उन्हीं टाइम ते चयो मञो जेड़े टाइम ते पेट के चो पत्थर बधा पिया सुभान अल्लाह कंडी जाए उन्हीं टाइम ते चयो मञो जेड़े टाइम ते बच्चा कुर्बान थी चुका हा हिजरत जवान करे चुका हा अल्लज़ी नस्तजाबू लिल्लाहि वर रसूल मिन बाद मा असाबहुमुल करह लिल्लज़ीना आसनू मिनहुम वत्तकू अज्रुन अज़ीम। सुभान अल्लाह आहे कुरान मिठो बेशक हाणे हिन जी माना कर चए थो जन बुख ऐं दुख वारे टाइम ते मां अल्लाह ऐं मुंहिंजे रसूल जो चयो मञो नबी पाक हेरे तक लोह सरियो हथ में आ हुजूर खंदक था खोटन तक तक ॾिस त दीन कीअं आयो आहे नबी पाक खोटन था खंदक जाबिर साईं आयो साईं भुख ॾाढी लगी आ कोडर नथी हले हेरे तक हीअं चोलो मथे कयो अल्लाह हेरे तक कयो नबी खे तो चए मुंहिंजे पेट ते पत्थर बधो पियो आहे सुभान अल्लाह रसूलुल्लाह चयो जाबिर ओरे ता तोखे हिकु पत्थर आ त मां मोहम्मद खे ॿ पत्थर बधा पिया अल्लाह अकबर हद थी वई उन्हीं महिल हलियो आ घरवारी के तो जे ओ मुंहिंजी प्यारी घरवारी दे त खबर कुछ खादे जो सामान सही चंदो तो पियो आ जवन जे मानी जो हिकड़ो नंढड़ो छेलो आ के छेले के मां कोहा थो मानी तू जल्दी पचा भाजी भी तैयार कर त मां रसूलुल्लाह के दावत करे मोटी जा सुभान अल्लाह हेरे तक हे कुरान मुझे हथन में आ हुजूर जेड़ी हस्ती जेंजे ला जहान जोड़ियो थई उन जे पेट मुबारक के पत्थर बधा पिया हिन जे करे असां के हे नथो वणे कुरान जे शाम में वई त बाहरे मुंह थी हिन जे शाम में आए त जन्नत हुओ भी नारे तकबीर नारे तकबीर शान कुरान शान कुरान अबा बस को हाणे छडेस न चेस बरान वधी करना मां समझाए वठा मान अल्लाह जो नालो त लगे न दा कल रब जे नाले में कामयाबी आ हा 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 मां पानी ढुक पीतो हुन नारो हयो तो भलो कई न त वेठा तकियो आ त मुला पिए तो असां भी रखो जग भराए रखो कंदई बुधो दावत करण तो अचे रसूलुल्लाह के लफ्ज बुझाए गिरोड़न जा लफ्ज थी हिकु हिकु गालायो साईं तवां भी अचो चंद तहां जा गुलाम भी अचन हिकड़ो छेलो आ चंदो तो जवन जे मानी जो नबी पाक दा चन बिलाल काडे ओ साईं मां हाज़िर ओ बिलाल जल्दी कर देर न कर उठी अजो ऐलान त कर सब सहाबी तैयार चंद जो जाबर जे दावत मां मोहम्मद सां गडो हल सभई हल के सभई हल जाबिर घबराए जी ओ त छेलो हिकड़ो आ चंदो तो जवन जे मानी जो आ हिकु छेलो अटे जूं बटरे मानियूं तू असां चार अठ वे हडी भी छेले जी न छड्यो ये
होते तक सहाबी तरिस केड़ा आया जी मानी तैयार थी वई जाबिर घर आयो घरवारी थी जे दे खबर दावत करे आए जे मां दिलबर मोहम्मद के दावत कई नबी जमात में ऐलान किया जे बोगणती न कर जाबिर तू जो कमो दावत जणो ऐलान करो रसूलुल्लाह जो कमो सभिनी के धड़ो करानो अल्लाह जे ज़ात जो कमो गलती न कर जाबिर रब वडो हुजूर तो चे जाबिर अगे भाजी भी न कर जाए मानी भी जिसते मां मोहम्मद ना चा पान आया ये लोहा मुबारक कढ़ी अट्टे में भी विधऊं भाजी में भी विधऊं हा 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 तक जाए मारे अट्टे में भी विधऊं भाजी में हाने खंदो आ जाबिर कमाल त संजे नबी जे लोहा जो तुजी मुंजी थुक लगे लठन सा मेजाला कढ़ी विजऊं नबी पाक जो लोहा मुबारक कौड़े खूह में पे त जो खूह भी मिठो थी वने अथो यकीन के न जाबिर जे थोड़े ताम में नबी पाक जो लोहा मुबारक पयो जे हाने खणंदो आ जाबिर सें तो जे मां बानी खणंदो तो जा भाजी ही जो तक्या त नबी सा जमात 5 नाहिन 50 मानू नाहिन 100 नाहिन 200 नाहिन त क्या त 1400 गुलाम मुझे मोहम्मद सा शान सुभान अल्लाह ॾाढा त चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे ही केडी जमात जे गॾे नारो हणन त अलाए छा थी वञे पर ता नारा तकबीर नारा तकबीर शान मुस्तफा कुफर जा कोट रब जे नाले वठण सां चओ किरी पवंदा आहिनि छो त नबी के भी रब थो जे सोना नबी जडी तकलीफ अची वञे हे नारो हणी बीजी वञो वकबिरो तकबीरा मां अल्लाह जो नारो हणी बीजी वञो फताई फता सुभान अल्लाह छो त फता रब जे नाले में आहे कंडई बुधो गौर सां त तहांजा अंदर अज धोपिन मन को गोढ़ा किरी पवन त रब राज़ी थी 1400 गुलाम साण चवे तो अल्लाह जा रसूल सब साबी खाइया करत भाजी में जरे जी बिनाइया न मानी में वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन शुक्र न थो करे वो नबी मिलियो आ जो मट ही कोने घर वेठे दीन मिलियो आ कदर कोने होरे तक हुजूर जेड़ी हस्ती जे पेट मुबारक के पत्थर अन दिनो आबी रब अल्लाह अन्या घणो दींदो रब अन्या जमात सजी के वधाइंदो पर मुजो अर्ज़ एकड़ो थन हिकु हिन के जीअ में जायूं जन बयो नमाज अल्लाह जी पढ़न बयो रब जो खौफ कन भव धारन अल्लाह जे मखलूक ते रहम कन छो त रब के मानू त वधीक प्यारा न पर चौकिलियूं ऐं माकोड़ा भी प्यारा दस सुभान अल्लाह बेशक केवल थी दुआ घुरे फिर तक तमारे सुलेमान नबी वट जमात आई से हल नमाज पढ़ बारानी मींह न थो वसे इहो त असांजो सोनो मोहम्मद हो माण्हू आया मदीने जा से हथ त मथे खणो अची जो हुजूर हथ मुबारक मथे क्या मदीने में मींह वठो आ त बंदी न थो थे असांजो नबी जो मथे बेशक असांजो नबी सभिनी को मथे सभिनी को आहे बेशक एडो मींह वठो अदा हेठ लई वे राणा हा वे तो हो भी मुंह ॾिसन न त हूं त केस्टियूं हर को ॿुधे थो पर हे अचनि था सभु हिन जो मुंह ॾिसण ओ हिन क़ुरान जो सुभान अल्लाह अदा खणी वठ असां में त कुझु ई न आहे टको बि न लॻ सभु चयो हे मुंह ॾिसण था अचनि हिन दिलबर क़ुरान जो हा ऐं मुंह ॾिसबो हिन जो जे हिन खे ॾिठो उते रब जो दीदार अंधा थी उथदा उहे माण्हू जन हिन को मुंह मोड़ियो काल रब्बिल महशरतनी आमा वक़द कुंतु बसीरा
किन गालियों तो कुरान कुरान ही अखियों माटी न काड़े वही दीद दुनिया में सब कुछ बेरो सा जो अंधो थी अल्लाह चंदो अखियों हिन जे करे दिनी हुमा हिन को तो मोहम्मदियो अज मां तो ते कावड़ियो हां नूर अखिन मो खत्म कयो तमा अंधो थी भाई हिन जी ज़ियारत कयो हिन जो दीदार कयो हिन दे अचो शाम आही कुरान जी छा रखियो आ दुनिया में जो सब कुछ कुरान में आ सब कुछ साईं कुरान हिन के जीअ में जायूं जो आहे दुनिया में कुरान समूरा चो जंहिंजे टेक ते बीठो आ सॼो जहान कंहिंजे टेक ते बीठो आ अबू हुरैरा साईं तो चए बुख लगदी पो बुख जे करे दौरा पवंदा मानू चवंदा मिर्गी जी बीमारी थस बीमारी न हुई दौरा पवंदा हा तभी सोने मोहम्मद जी गुलामी हिन जी दामन न छड़ी सुभान अल्लाह मां अज हिन जागरण जे इलाके वारो हे कुरान मुझे हथन में आ दुआ करण आयो हां रब के किविलियूं मां कोड़ा भी प्यारा सुलेमान जो नबी वट जमात आई सही दुआ घुर बारानी नमाज पढ़ त मींह वसे हल जबल ते चढ़े तो अग में सुलेमान नबी कद जमात हल हल जड़ी अध जबल ते आया हिए जो नजर कई त जबल जे ओट में एकड़ी केविला जेका रोए भी थी दुआ भी घुरे थी छोरा वेही रहो हेठ ना पोइते थी हेठ थी वे दुआ थी घुरे केविल अल्लाह गुनाह त तुझे बानन कयान असा जे बच्चन ते छाते कावड़िया अल्लाह पानी कोने को रब मी वसा केविल सुलेमान नबी तो जे मां जो नजर कई अल्लाह जो अर्श झुलंदे नजर आयो किविली जी दुआ रब कबूल कई जमात के चम पोइते मोटियो कोडिरियूं खणो आवा दावनी ठायो जो अल्लाह दुआ किविली जी कबूल कया सजे मुल्क ते रब मी वसाइण जो ऐलान कयो जेको किविलिन जूं तो दुआयूं मुदे वो तुजूं कियां न कबूल कंदो चे तो जेकी घुरणो दी माखो गुर खजाना मां वट भरियलन हिलाल मुजो एडो मैदान कुशा दुआ सजी दुनिया घुरे जा सोन घुरन जा चांदी घुरन जा नोट घुरन जा जमीना घुरन जा अल्लाह तो जे घुरदा वजन मां दींदो वजा मुझे खजाने में सुई जे पाखड़े जेतरी भी कमी नहीं दी इंदी या अय्युहन नास अंतुमुल फुकरा इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद सुभान अल्लाह आ त मिठो कुरान बुधाए त अखिन मो गोढ़ा किरी पवनी फर्श ते तरब राजी थी वञे अरशद समूरा चो मजो आहे हिन दिल भर में अल्लाह के चो किलियो माकोड़ा भी प्यारान बायजीद बुस्तानी रहमतुल्लाह अलैह रस्तो तो वजू वने ओ अल्लाह जे मखलूक के ईजान वारो पोइते मोटो दिल पंजे में रहम पैदा के नरम दिलियों थी वने वद रब राजी थे बायजीद बुस्तानी रहमतुल्लाह अलैह रस्तो तो वजू अचे डिठई त अधरात जो टाइम आ कुत्ते जो गुलराज को पानी में थो वेठो बुडे नमाज में देर करे गुलर कुत्ते जे के बाहर कड़ी लटो वेड़े बाह बारे सेका दई हंध में रखियो दई मथो सवड़ विधई बी रात थी आ निंद्र में तो दिसे ओ बायजीद नेकियूं भी तुजूं घणियूं गुनाह भी तुजा घणा पर अज कुत्ते जे गुलर ते तो रहम कयो आ मां रब के तो ते रहम अचियो आ त मां जन्नत ॾेई छॾियां सुभान अल्लाह मानू त मथे आ चो रब के हर मखलूकात चो प्यारी आ पर इंसान सभिनी को वधीक प्यारो सुभान अल्लाह
अल्लाह जो नालो थव हिक सट बाह जी न सही सघंदो हेॾे अचो हिन खे जीअ में जाए ॾियो या अय्युहल्लज़ीना आमनू मन यर्तद मिनकुम अन दीनिहि फसौफ यातिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूनहु अज़िल्लतिन अलल मुमिनीन अइज़्ज़तिन अलल काफ़िरीन। कुरान आके न गालियूं ए ईमान वारो तहां मञा जे करे मुझे सच्चे दीन को फिरियो हिकड़ा वेंदा मां ॿिया आणींदुसि अहिड़ा आणींदुमि जेके मांखे भी दोस्त रखदा मां रब भी उन्हनि खे दोस्त रखंदुसि अहिड़ा आणींदुमि जेके काफ़िरनि सां सख़्ती कंदा मोमिननि सां निवड़त कंदा अहिड़ा आणींदुमि जेके मुंहिंजे राह में जिहाद कंदा। हिकिड़ी औरत आहे नबीअ जी सहाबण रसूलुल्लाह वटि ॿ बच्चा वठी आई आहे से मुंहिंजा क़बूल पवनि बच्चा ये बई दीन में वतियूं वञो शहीद थी वञनि त मुंहिंजा ओजागा सकार था थी वञनि। सदको वञा उन अम्मा तो नबी तो फरमाए अम्मा कुराड़ी आए हिकु छॾियूं वञूं ॿियो वतियूं वञो सही मुंहिंजा ओजागा सकार था न थींदा बई मुंहिंजा बच्चा तो नबीअ जे दीन तो कुर्बान थियनि त मुंहिंजा ओजागा सकार था थियनि हुज़ूर जे मां शान तो कुर्बान वञा। ॿिन्ही बच्चन खे मोकल मिली आहे वठी आई आहे उनखे मैदान में हाणे बच्चन खे कन में थी चए पुट बिना वज़ूअ जे खीर भी न पीआरियो हुयो मां तक तक दमारे थन्यू भी न पियारी हुई मां हाँ निंड कराईंदी मां त ज़िक्र लोली ॾींदी मां त अल्लाह जो ज़िक्र कंदी हुई मां हाणे जे पुठीअ में तीर ॾिठो मां अल्लाह जे कोरट में फरियाद कंदी मां सीनन में तीर लॻल हूंदव क़यामत जे ॾींहुं सोने मोहम्मद जे हौज़ कौसर ते मां तव्हां सां गॾु मिलंदसि। के पतो पियो मां तुझा बच्चा त बई कुर्बान थी आ उन मैदान में आई आ ये उछलाए पुछलाए बच्चन के जो ॾिसे नजर जो करे त ॿिन्ही के सीनन में तीर लॻल हाणे थी चए इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। जाॾे मुंहिंजा बच्चा विया मां भी ओॾे वेंदसि मां अल्लाह जे रज़ा ते राज़ी आहियां। माई थी चए रब किरोड़े माते करम कई एहसान माते कई रब मुंहिंजा क़यामत जे ॾींहुं का मौलवीअ जी अम्मा का वज़ीर जी अम्मा का वॾेरे जी अम्मा का कामोरे जी अम्मा उथंदी माते वॾा थोरा कई वॾा एहसान करे छॾियई अल्लाह वॾियूं करम नवाज़ियूं कई जो क़यामत जे ॾींहुं ॿिनि बच्चनि शहीदनि जी मां थी उथंदसि। ॾाढियां ते चयो सुभान अल्लाह। युजाहिदून फी सबीलिल्लाह। मज़ो आहे न कुरान में ब छोकरा आया मुझे नबी वटि आहिनि भी बई भाइर हिकिड़े जो माज़ नालो आहे ॿिए जो मुवैज़ नालो आहे हुज़ूर वटि आया साईं असां खे वतियूं हल जिहाद में चे पुट नंढा हो तहां उमिरि तहांजी नंढी आ सही इलाज था कनि आख़िर वॾे खे मोकल मिली नंढे जे अखियुनि मां पाणी वही वियो नंढो तो जे वॾे खे अदा तूं जन्नत में वञे मां कीअं पोइते रहां महिरबानी कर मुंहिंजो त जिगर फाटी पवंदी अदा तूं वञी रब जो दीदार करे मां कीअं पोइते रहां। ईअं नथा चवनि त शादियूं कयूं घर वारियूं परिणियूं पुट कुल्हनि ते खणी घुमायूं न न न नंढड़ी उमिरि में भी चवनि था शहीद थी कुरान तो दीन तो वञी रब जो दीदार आहे कि न। वाह जानो सलाम आ तव्हां खे जॾहिं मोकल मिली आ ॿिन्ही जवाननि हिकिड़े खे वॾे खे नंढो रोए थो चवे थो अदा नबी पाक खे अर्ज़ कर त मूंखे भी वरतियूं हलनि हुज़ूर खे तो चए सोना मुंहिंजो अदो आ नंढो अखियुनि मां नारदो आहे चए थो मां भी जिहाद में हलां पुट तुंहिंजी उमिरि नंढी आ सही महिरबानी कर मूंखे अधे सां मल्ह जो जोड़ो कराए जे मां वॾे भाउ खे दसे वञा पोइ त मूंखे वरतियूं हलंदे।
ये बई जवान मिलियान भाकुड़ो जो वेठो दूं त वडे जल्दी में किरी पियो आ नंढो मथो आ वडे के चेंदा मारे त तू इने पर बेली तू जन्नत में वने मां के पोते रहा मां भाकुड़ो वेजंदो मां तू जल्दी किरी पो जाए ये अरबी मोहम्मद भी मां के वर्तियो हले ये जवान बखजी आन वडो किरी पियो आ नंढो मथो आ हुजूर खिली चवन पुट मुबारक थी ओरे ता ईमान तुझो मजबूत आ उम्र तुझी नंढी आ तैयारी कर तोखे भी मां मोहम्मद वर्तियूं दो हला इहा शहदी ईमान जड़ी मोकल मिली नबी था फरमाइन नंढड़न के पोयों बिहारो साईं पोयों न बिहार अग्यों बिहार ये सभिनी को शहीद थी जन्नत में रवाना थी वञूं मोकल जवानन के मिली आ अग्यों अची बीठान सहाबी तो चे अब्दुर्रहमान बिन औफ बई भायर जड़ी मुझे अग्यों आया हन माखे ता चवन चाचा वो काथे आ अबू जेल ये नबी पाक जी निंड फिटाई आ सहाबी तो चवे तवा नंढड़ा हो 70 मानू भी उन जो मुकाबलो न करे सकदा जवाब में था चवन चाचा केड़ियों तो गालियों करे अम्मा को मोकलाए आया हूं या अज यो जालिम हुंदो या असां हुंदा से साहबी तो चे जड़ी ये चेऊ अम्मा को मोकलाए आया हूं ये पे मां समझा छोकरा मुझे भरसा न बीठान जण शीह जा बच्चा मुझे भरसा बीठान ये बई भगा ये बाद झड़प दई उड़ा मंदो आ ठका पूजे लगे तलवारूं करायूं घोड़े तो केरे जन्म रसीद कयूं बई जवान हल्या सुभान अल्लाह हुजूर के खबर पई त अबू जेल जहन्नम रसीद थियो पुछा क्यों वो केरो से बनंडड़ा छोकरा अंसारन जा घुरायूं भाकुर बातऊं मथे ते रहमत जो हथ मुबारक घुमायूं पुट मुबारक अथव ये हिते मां सां गॾु हो जन्नत में भी मां मोहम्मद सां गॾु हूंदो हाने मां तो को तो पुछा नबी पाक जे बार जे मथे ते ये रहमत जो हथ मुबारक घुमाइंदा 8 ॾींहं गुजरी वेंदा उन बार जे लिंगन मो जो खुशबू ही न वेंदी हुई तड़े फरमातो अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवव वनसरू उलाइका हुमुल मुमिनून हक्का लहुम मगफिरतुन व रिज़्कुन करीम सुभान अल्लाह अचे तो आए तो समझ में कि न हिन को बाहर वयो ही ना छो त पढ़ाई कुरान तो ये सब सिकायलन कुरान जा ये सब आशिकन कुरान जा जो घर खटन ते वेन घर से के चानी जाए न पलंगन ते वेंदान अज कुरान पाक जे करे जमीन ते कखावे गाह ते वेठान पर जे हिन जे मथो अमल कंदा त अर्श वारो पट जे विहानन ते टेक ॾेई विहारी जो असां जो यकीन आ छो त रब भी सचो आ त रब जा वायदा भी सचान जे जन्नत जो वायदो क्यों तई चवा जन्नत भी बरहक आ इन्नल्लाह हश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयक्तुलून व युक्तलून वादन अलैहि हक्कन फित तौरात वल इंजील वल कुरान सुभान अल्लाह आहे मजो कुरान में किन फरमा तो अल्लाह तो फरमाए कुरान में तहकीक मां अल्लाह वापार क्यों आ मोमिनन सा पंजी जान पंजो माल मुझे हवाले कन बदले में मां जन्नत दींदो वान जे तो मां भी सचो आ मुझा वायदा भी सचा इहो तौरेत वारन सा भी वायदो इंजील वारन सा भी वायदो तहां सा इन कुरान में तो वायदो क्या वादन अलई हक्का हक्कन फित तौरात वल इंजील वल कुरान साईं
अब्दुल्ला साहब वारा भी अची आन, ॿिया बुज़ुर्ग भी अचनि था, वॾी रहमत वठी आ अल्लाह जी। चओ क़ुरान जे करे, छो त मज़ो ई हिन में आ। छा थो चए क़ुरान में, हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरक़ान। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे तकबीर। शान मुस्तफा। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम। ये उन्हीं जी करम नवाज़ी आ जो तव्हां खे अल्लाह विहारे मिठो क़ुरान नसीब कयो आ। ये उन्हीं जा थोरान, हाँ जेको आहिनि त वठी अचो। बस कलाक मूंखे थी वियो आहे, मां तकियां पियो त को बुज़ुर्ग अचे। मुल्क घणो आ। चए थो इन्नल्लाह हश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तलून व युक़तलून वादन अलैहि हक्कन फित तौरात वल इंजील वल कुरान। सुभान अल्लाह। एॾो मज़ो आहे क़ुरान में।